सिंध सरकार पोरियतुनि बाबति फंडनि जी उगाड़ी ऐं फाथल फंडनि जी वापसी लाइ वफ़ाक़ी सरकार सां ॻाल्हाइण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आला हाउस में वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में सूबाई वज़ीर सईद गनी ज़ियाउल हसन लंजार ऐं ॿियनि जी शिरकत कई। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त सिंध मां FPR 2014 खां 2021 ताईं सनअती यूनिट्स खां 22 बिलियन रुपयनि जी उगाड़ी कई वई आहे। FPR 7 सालनि में सिंध जे 500 यूनिट मां उगाड़ियूं कयूं आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त FPR 2016 खां 2017 ताईं वर्कर्स वेलफेयर फंड ऐं वर्कर्स वेलफेयर पार्टिसिपेशन बि सिंध मां जमा कंदी रही आहे। अरिड़हीं तरमीम खां पोइ SWWF ऐं SWPPF ते रगो सूबे जे हक़ आहे। वफ़ाक़ी सरकार सां राब्तो करे फंड वापसि आंदा वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।